नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर ने सिलसिलो जारी है। हमारे क्रमपुर का खबर ॾिना हलूं तो क्रमपुर ॻोठ जान मोहम्मद बचाणी ते हथियारबंदन जो हमलो गोलियूं लॻण जे नतीजे में नौजवान वली मोहम्मद बचाणी सख्त ज़ख्मी थी पियो। ॻोठण जी जवाबी फायरिंग बाद हथियारबंद फरार थी विया। ज़ख्मी थियल नौजवान खे सकर अस्पताल खणायो वियो, जिथे हू ज़ख्मियुनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। मक़तूल नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मथल आहे। वाक़ियो बचाणी ऐं तगियानी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार सां पेश आयो आहे, जॾहिं त हलंदड़ तकरार में हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 38 माण्हू मारिजी चुका आहिनि। वाक़िए खां पोइ धुरियुनि में छिकटण तेज़ थी वई आहे। कश्मीर जिले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे। इलाइक़े में खौफ़ वारी सूरत हाल आहे, जॾहिं त करमपुर इस्पताल में डॉक्टर न हुजण सबब मक़तूल जो लाश गोसपुर इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल नौजवान एजुकेशन में मुलाज़िम हो। नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ करमपुर शहर में उस्तादनि पारां स्कूल बंदि कराए एहतजाज कयो वियो। उस्ताद मामू बशीर शेख, अब्दुल जब्बार चनू, अयूब बगड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में उस्ताद ऐं शागिर्दनि पारां एहतजाज कंदे मुतालबो कयो त नौजवान जा कातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि, जॾहिं त जवाबदारनि जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ को बि अमली क़दम नाहे खंयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।